नाज़िन नामियारे सियासतदान डाहे अदीब कानूनदान अवामी तहरीक जे बानी रसूल बख्श पलीजो जी 5 वरसी मल्हाई पई वञे। उन हवाले सां पेश आहे संदसि ज़िंदगी बाबति हीअ रिपोर्ट। हज़ार साल आगे पंजाब हुई तंहिं क़ौम जूं मिल्कियतूं हज़ार साल जो हूंदियूं आहिनि। अॼु फ़ैसिलो थींदो त 4 करोड़ सिंधी जिन खे संदसि अवनदारनि हीअ ज़मीन हज़ारे सालनि ताईं बचाए ॾिनी। अरगून आया, तरखान आया, अंग्रेज आया, मुगल आया, ये जमीन सलामत रही, ये दरिया सलामत रहा, ये पानी सलामत रहा। आज असांखे साबित करणो आहे त हज़ारनि सालनि ताईं असांजे अवनदारनि जुदा जुदा हदनि ते ऐं गॾिजी कुर्बानियूं ॾेई हेतिरनि सालनि ताक़तनि जे ख़िलाफ़ जंग लड़ी ये ज़मीन बचाई, ये शहर बचायूं, ये दरिया बचायूं, ये पानी बचायूं, ये मुल्क बचायूं, उनजी आबरू बचायूं, उनजी इज्जत बचायूं, उनजो दुनिया में वक़ार बचायूं, उन इज्जत खे, उन आबरू खे, उन पाणीअ खे, उन्हनि शहरनि मैदाननि जंगलनि जबलनि खे असीं कंहिं क़ीमत ते न छॾींदासीं। नाले वारे ॾाहे अदीब कानूनदान ऐं अवामी तहरीक जे सरवाण रसूल बख्श पलीजो ठटे ज़िले जे धाबे जी शहर वेझो ॻोठ मंगौर खान पलीजो में अली मोहम्मद पलीजो जे घर में जनम वरितो। रसूल बख्श पलीजो शुरुआती तालीम पंहिंजे ॻोठ में ई हासिल कई, जंहिंखां पोइ वधीक इल्मु प्राइण लाइ सिंध जे तख़्तगाह कराची जे सिंध मदरसे में दाख़िल थियो। सिंध मदरसे मां तालीम मुकमल करण बाद हुन सिंध जे हिकु ॿिए दर्सगाह लॉ कॉलेज कराची में दाख़िल थियो, जितां कानून में ग्रेजुएशन जी सनद हासिल कयईं। लॉ कॉलेज कराची मां कानून जी सनद हासिल करण बाद हुन पंहिंजो पाण खे हिकु बहितरीन वकील साबित करे ॾेखारियो। रसूल बख्श पलीजो जो शुमार सिंध जे नाले वारनि सियासतदाननि में थिए थो। रसूल बख्श पलीजो अवामी नेशनल पार्टीअ जे बानी अॻवाननि मां आहे, पर अॻिते हली हुन अवामी तहरीक जो बुनियादु विधो, जिते शहीद फाज़ुल राहू जहिड़ा माण्हू संदसि बांह ॿेली बणिया। जॾहिं सिंध में जमहूरियत जी बहाली लाइ जिदोजहद हली त रसूल बख्श पलीजो सभिनी खां अॻु भरो हो। जमहूरियत जे बहाली लाइ हुनखे क़ैद पिणु काटणो पियो। हुन ज़िंदगी जा केतिरा ई वरह जेल जूं अज़ियतूं भोगियूं, पर पंहिंजे उसूलनि ते अटल रहियो। रसूल बख्श पलीजो खे 1980 धारे ज़ियाउल हक़ जमहूरियत जे बहाली लाइ जिदोजहद करण जे ॾोह में काल कोठड़ीअ में बंदि करे छॾियो, पर हुन जी अणथक जिदोजहद खे रोके न सघियो। आमिर मुशरफ जे इक़्तिदार जे ॾियारनि में जॾहिं तकरारी कालाबाग डैम जो रिंगट शुरू थियो त रसूल बख्श पलीजो उन ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद कई। हुन लॉन्ग मार्च करे, एहतजाज रिकॉर्ड कराए ऐं बुख हड़तालूं करे कालाबाग डैम जी अॾावत अॻियां बंदि ॿधी ॾेखारियो। रसूल बख्श पलीजो जो शुमार बहितरीन अदीबनि में थिए थो। संदसि कलम सां सर्जियल किताबनि में ॼाण जा खज़ाना मौजूदु आहिनि, जेके इल्म जे उञायल माण्हुनि जी तवजह जो मर्कज़ बणियल आहिनि। रसूल बख्श पलीजो सदाईं सिंध वासियुनि में सियासी ऐं इल्मी शऊर पैदा करण लाइ पाण पतोड़ींदो रहियो। हू सिंध वासियुनि ते ज़ोर ॾींदो रहियो त पंहिंजे नियाणियुनि खे इल्म जे ज़ेवर सां सिंगारीनि ऐं खेनि अॻिते वधण जा मौक़ा फराहम कनि। हुन सिंध जे औरतुनि ते बि ज़ोर ॾिनो त हू मर्दनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहनि। सिंधी माण्हुनि जी तइलीम ख़तम कान थी वई आहे। सिंधी माण्हुनि जी तइलीम तमामु वॾी रिथाबंदी महिनत ख़र्च पोरे सां तबाह कई वई आहे, तबाह थिए पई ऐं तबाह थींदी वेंदी जेसिताईं तव्हां रिकॉर्ड न कंदो। रसूल बख्श पलीजो जी जिदोजहद पोरियत ऐं बेपहच माण्हुनि खे संदन हक़ ॾियारण लाइ हुई। हुन ज़मींदारनि जे ज़ुल्म जे चकीअ में पीसजंदड़ कुड़मियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियारण लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं। इल्मु, अदब, ॾाहप ऐं दानिश जो ख़ज़ानो रसूल बख्श पलीजो जेतोणीक हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर संदसि सिंध जे ख़ुशहालीअ लाइ कयल तारीख़ी जिदोजहद सबबु हू सदाईं सिंध वासियुनि जे दिलनि में ज़िंदह रहंदो। असांखे हक़ आहे हिन धरतीअ जे मथां आबरूअ सां रहण, इज़त सां रहण, वक़ार सां रहण जो, शान सां रहण जो, इंसान बणिजी रहण असांजो पैदाइशी हक़ आहे। ख़ुशि रहण असांजो हक़ आहे, आज़ादु रहण असांजो हक़ आहे, हिन धरतीअ ते सुरख़ुरू थी हलणु असांजो हक़ आहे। इहो कंहिंजो महिरबानी कान्हे, कंहिंजो कर्ज़ु कोन्हे, कंहिंजो अहसान कोन्हे। इंसान खे हक़ आहे त हिन धरतीअ ते ख़ुशि थी रहे, इज़त सां रहे, आबरूअ सां रहे, ख़ुशहाल थी रहे, इल्म सां रहे, सम्झ सां